ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा ठुल खां त ॻोठ दोरोकोसो में मलेरिया विघे हिकु ॼणो फौत थी वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ ठुल खां शेयर कंदा ॻोठ दोरोकोसो में मलेरिया विघे हिकु ॾींहं में हिकु ई ॻोठ जा 2 ॿारड़ा ॿुधायो वञे पियो फौत थिया आहिनि। 3 वरे जो शफ़ीक खोसो ऐं 4 वरे जो शाहज़ेब खोसो मलेरिया विघे हयाती विञाए वेठा। जी नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे आहियूं। ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मलेरिया ऐं गैस्ट्रो वगे फौतुनि जो अंग वधी वियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा ठुल खां ॻोठ दोरोकोसो में मलेरिया विघे हिकु ॾींहं में हिकु ॻोठ जा 2 ॿारड़ा फौत थिया आहिनि। 3 वरे जो शफ़ीक खोसो ऐं 4 वरे जो शाहज़ेब खोसो मलेरिया विघे हयाती विञाए वेठा आहिनि। ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मलेरिया ऐं गैस्ट्रो विघे फौतुनि जो अंग वधी 42 थी वियो आहे। नाज़रीन अवां खे ख़बर शेयर करे आहियूं ठुल समेत सिंध जे ॿियनि शहरनि में वबाई सूरत इख्तियार करे वई आहे मलेरिया ऐं गैस्ट्रो। इन वक़्तु ठुल खां इहा ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। ठुल जे ॻोठ दोरोकोसो में मलेरिया विघे हिकु ॾींहं में हिकु ई ॻोठ जा 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। 3 वरनि जो शफ़ीक खोसो ऐं 4 वरनि जो शाहज़ेब खोसो मलेरिया वगे हयाती विञाए वेठा।